अस्सलाम वालेकुम नाज़रीन, प्रोग्राम आहे लाड़कानो टाइम ऐं मां आहियां जो मेज़बान मुनव्वर रिंद। नाज़रीन, असां हिन वक़्तु क़दीमी तहज़ीब माग मोहनजो दड़ो में मौजूदु आहियूं ऐं ही सिंधु जी तहज़ीब 5000 पुराणी तहज़ीब मोहनजो दड़ो जेको न सिर्फ़ु लाड़कानो पर पूरी दुनिया जा माण्हू हिते मोहनजो दड़ो ते घुमण अचनि था, सैर तफ़रीह कनि था। ऐं ही मोहनजो दड़ो जेको आहे हिन मोहन जे दड़े में तमामु घणी जेके माण्हू हिते रहंदा उन्हनि जी रहणी कहणी बाबति पाण ॻाल्हि कंदासीं ऐं ख़ासि तौर ते मोहनजो दड़ो में जेके माण्हू घुमण अचनि था उन्हनि सां बि ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिते मोहनजो दड़ो ते कहिड़ियूं सहूलियतूं मौजूदु आहिनि ऐं कहिड़ियूं कहिड़ियूं नयूं शयूं जेके आहिनि मोहनजो दड़ो में ठारायूं वयूं आहिनि, कहिड़ियूं सहूलियतूं जेके आहिनि उहे मुयसरु कयूं वयूं आहिनि। ख़ासि तौर ते ड्राई कोर ड्रिलिंग जेकी कई वई पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जी हिदायतुनि ते, उन जे लाइ बि पाण पुछण जी कोशिशि कंदासीं तव्हांजी इंतिज़ामिया खां। ऐं उन जे हवाले सां जेके माण्हू हिते अचनि था, मोहनजो दड़ो जेको मर्कज़ बणियल आहे घुमण जो, ख़ासि तौर ते किंग या डांसिंग गर्ल जेकी आहे उहा ॾिसण वटां आहे ऐं उहो माण्हुनि जो जेको मर्कज़ बणियल आहे। ख़ासि तौर ते नंढा ॿार लेडीज़ ऐं जेके ॿिया माण्हू आहिनि जेके मोकलुनि जा ॾींहं हुजनि था उहो मोहनजो दड़ो ते अची करे तफ़रीह हासिलु कनि था। मोहनजो दड़ो जो जेको स्टूप आहे ख़ासि तौर ते उन ते माण्हू मथे स्टूपा ते चढ़ी मोहनजो दड़ो जो चौधारी जेको तफ़रीह आहे उहे ॾिसनि था ऐं खाॿे पासे खां जेको सिंधु दरिया आहे उनजो बि मंज़र ॾिसनि था। इन सॼे हवाले सां पंहिंजे हिन प्रोग्राम में ॼाणण जी कोशिशि कंदासीं ऐं तव्हांखे ॾेखारींदासीं क़दीमी जेको माग आहे मोहनजो दड़ो ऐं जेके हिते माण्हू अचनि था मोहनजो दड़ो उन्हनि खां पुछूं था त उहो असांखे छा था ॿुधाइनि। किथां आया आहियो ऐं क़दीमी माग आहे मोहनजो दड़ो, हिते छा छा घुमियो आहे, छा ॾिठो आहे, कीअं महसूसु कयो? सर, मां सेवण शरीफ़ मां आहियां ऐं हिते हीअ असांजी तमामु पुराणी तहज़ीब आहे, उनखे ॾिसण जे शौक़ु मां हिते आयासीं ऐं उनखे ॾिसूं पिया था। छा छा ॾिठो तव्हां मथे विया, छा ॾिठो? ख़ासि तौर ते जेको 10 रुपए जे नोट ते पोयां स्टोपा हूंदो आहे उहो ॾिठो? हा, उहो बि ॾिठो अथऊं, उहो बि सही आहे। कहिड़ियूं कहिड़ियूं सहूलियतूं आहिनि? सहूलियत हिते का बि कोन्हे, अंदरि त सफ़ा कुझु ई कोन्हे, का बि सहूलियत कोन्हे। छा हुजणु घुरिजे, कहिड़ियूं सहूलियतूं हुजणु घुरिजे? कुझु सहूलियतूं त हुअणु घुरिजनि जेके आम माण्हू खे मिलनि। जीअं अचण जे लाइ माण्हू ईंदो आहे त का शइ मथे सफ़ा जीअं शेल्टर थोरा ठहियल हुजनि, गर्मी जे हिसाब सां केरु वेही चङी तरह ॾिसी बि सघे। हींअर ॾिसो त गर्मी तमामु घणी आहे, अहिड़े क़िस्म जी सहूलियत का बि कोन्हे, या पाणी वग़ैरह जी बि का सहूलियत कोन्हे का। तव्हां चवणा त गर्मी जे करे जेके शेड आहिनि उहे बि न आहिनि ऐं पाणी बि न आहे? हा बिल्कुलु, इहे त सहूलियतूं बिल्कुलु ई न आहिनि। कीअं महसूसु था कयो? हज़ारें साल पुराणी तहज़ीब आहे, दुनिया जा माण्हू हिते अचनि था, ही तहज़ीब लाइ छा चवंदो? साईं, हीअ तहज़ीब त असांजी तमामु पुराणी तहज़ीब आहे ऐं उन दौर में बि ॾिसो तव्हां तमामु बहितरीनु शहरु ठहियलु हुयो ऐं हींअर जे हिसाब सां त हीअ तमामु उन दौर जो तमामु सुहिणो शहरु लॻंदो हूंदो, तमामु सुठो हुयो। कहिड़ो मुतालबो कंदव सकाफ़त खाते खां, छा हुजणु घुरिजे? त हिते हिनखे चौधारी तक़रीबन सुठे नमूने सां हिनखे ॾिसणु घुरिजे ऐं हिनखे चौधारी बंदि करणु घुरिजे ऐं घणो जेके ज़ाया थियनि थियूं या सिरूं निकिरी थियूं वञनि उन्हनि जे लाइ बि त बाक़ाइदे माण्हू रखणु घुरिजनि, उन्हनि खे सेटिंग में बिल्कुलु रखणु घुरिजे। हिते हिकिड़ो म्यूज़ियम बि मौजूदु आहे, उन म्यूज़ियम जे अंदरि ठिकर जा थांव मौजूदु आहिनि, चीनीअ जा थांव मौजूदु आहिनि ऐं लोह जा कुझु जेके औज़ार आहिनि उहे हिते हथाया आहिनि। ख़ासि तौर ते डांद गाॾी जेको आहे हिते हथाई आहे, जंहिंमां इहो महसूसु थिए थो त हितां जा माण्हू जेके मोहन जे दड़े जा रहंदा हुआ उहे तमामु क़दीमी माण्हू हुआ ऐं उहे पंहिंजे हितां जा हिन डांद गाॾीअ ते पंहिंजे ज़मीनुनि ते वञी फ़सुलु बि कंदा हुआ। त ख़ासि तौर ते मोहन जो दड़ो हिकिड़ो वॾी सुञाणप रखे थो, अज़ीम तहज़ीब आहे। इन जे बचाव जे लाइ सकाफ़त खाते खे बि घुरिजे त जेकी करोड़ों रुपया बजट अचे थी त उन जे हवाले सां हिन खे अञा वधीक बहितर कयो वञे, छो हीअ असांजी सुञाणप आहे, असांजी तहज़ीब आहे ऐं पूरी दुनिया जॾहिं हिन मोहन जो दड़ो में अचे थी ऐं ॿाहिरियां माण्हू जॾहिं हिते विज़िट करणु अचनि था त उहे हिते अची महसूसु कनि त सिंध जा माण्हू ॾाढा महिमान नवाज़ ऐं तहज़ीब नवाज़ माण्हू आहिनि। हू पंहिंजी जेके क़दीमी तहज़ीबूं आहिनि उन्हनि जूं उन्हनि खे कहिड़े नमूने सेव कनि था, कहिड़े नमूने बहितर कनि था। त मां सकाफ़त खाते हितां जे माण्हुनि जेको मुतालबो कयो आहे उन्हनि ताईं पहुचायां थो त हिन खे चौधारी बाउंड्री ॾिनी वञे ऐं जेको हिते ड्रेनेज वारो सिस्टम आहे उहो बि बहितर कयो वञे ऐं ख़ासि तौर ते माण्हू जेके गर्मी में अचनि था घुमण जे लाइ पीअण जो जेको साफ़ु पाणी आहे उनजे लाइ जेकॾहिं फिल्टर प्लांट बि लॻायो वेंदो त मां सम्झां थो त तमामु बहितर थींदो। इन हवाले सां मूंसां गॾु हिकिड़ो सियाह बि हिते मौजूदु आहे, उनखां पुछूं था त उहो असांखे छा थो ॿुधाए। तव्हां इहो ॿुधायो साईं, हिते मोहन जो दड़ो घुमण आया आहियो, छा ॾिठो, छा महसूसु कयो? तमामु सिंधूअ जे कप ते जेको मोहन जो दड़ो आहे, असां सिंधी माण्हू जेके आहियूं ख़ुशनसीब आहियूं।
जो असांखे रब साईं मोहन जो दड़ो जी एॾी वॾी तारीख़ रखंदड़ माॻ नसीब कयो आहे। ऐं वॾी ॻाल्हि इहा आहे त हिते जेके आम माण्हू अचे थो तमामु सुठी तफ़री असांखे मिले थी, पर सहूलियतनि जी थोरी खोट आहे। जंहिंमें पाणीअ जो वॾो सिस्टम आहे, पाणी तमामु हिते घटि आहे। आम माण्हू जेको ॿाहिरि फैमिली वठी अचे थो उहो पैसनि जो पाणी वठी पीए थो। ऐं ॿियो जेको वेहण जो सिस्टम आहे, आम माण्हू उस में वञे थो, अहिड़ो को सिस्टम कयो वञे जंहिंमें माण्हू शाम में अची शाम में वञी नंढड़ा ॿार जेके अचनि था उन ॿारनि बि मथे घुमी सही नथा सघनि, छो त तमामु घणी उस आहे। उस जे करे हिते माण्हू मथे घुमी नथा सघनि, हेठि बीही उहो वरी वापसि हलिया था वञनि। जा आम ॾींहं में जेकी असां सरकारी तौर ते जेके ईद जा ॾींहं था अचनि या ही था अचनि उन में बंदि कयो थो वञे जेको मोहन जो दड़ो। असां इहो था चऊं त जेके माॻ आहे जेको मेन शइ आहे उन खे भले तव्हां बंदि करे बाक़ी जेको म्यूज़ियम आहे तव्हां उहो खोले सघो था, उन खे खोलियो। कम से कम आम माण्हू जेको अचे थो शाम में वेहंदो, म्यूज़ियम ॾिसंदो, कम से कम हुनखे इहो महसूसु थींदो असां मोहन जो दड़ो घुमी आयासीं। हाणे मुकमल तौर ते ॿाहिरि 2 किलोमीटर खां माण्हू पोइ हिते मोटाए था छॾनि। इहो असां था चऊं गवर्नमेंट खे या सकाफ़त खाते खे त इन ते नज़रसानी कई वञे त कम से कम जेको ॿाहिरां माण्हू हिते अचे थो कम से कम उहो म्यूज़ियम त ॾिसी सघे ऐं पंहिंजो बाग़ में वेही को सुकून त पंहिंजी फैमिली सां वठी सघे। हिते असांजे डिपार्टमेंट ऐं बिलख़ुसूस असांजो DG साहब आहे मंज़ूर कनासुर साहब, उनजी काफ़ी दिलचस्पी आहे। उनजी कोशिशुनि जे करे ई हिते काफ़ी वक़्त खां पोइ कंज़र्वेशन प्लान जुड़ियो, कंज़र्वेशन जो कमु हलियो हिते, जेको काफ़ी टाइम पहिरियां न थियो हिते। उनजी कोशिशुनि जे करे हिन आसारनि खे बचाइण लाइ कंज़र्वेशन जो कमु न सिर्फ़ु असांजी हीअ मेन जेका साइड आहे SD साइड इन खां, बल्कि असांजूं जेके ॿियूं साइडियूं आहिनि उते बि कंज़र्वेशन जो कमु उहो हलंदड़ आहे ऐं पंहिंजी रूटीन मुताबिक़ हले थो। उनखां अलावा जेसि ताईं ॿियूं सहूलियतूं आहिनि उन्हनि में असां जेको हिते आहे ॿारनि जे हिसाब सां प्ले लैंड क़ाइमु कयो आहे, जेके जीअं छो त ॿार वग़ैरह जेके अचनि था उहे घणे रश में मथे SD साइड वञनि था या कीअं, पोइ उहे ॿार जेके आहिनि उहे उन प्ले लैंड ते इंगेज थी था वञनि, काफ़ी रश जेको आहे उहा पोइ मथे असांजी उते रुकिजी थी वञे। उनखां अलावा थधे पाणी जे हिसाब सां DG साहब जी कोशिशुनि जे करे थधे पाणी जो हिकु वॾो कूलर जेको असांजो रेस्ट हाउस जे भरिसां म्यूज़ियम जे भरिसां लॻायो वियो आहे। ऐं उनखां अलावा पार्किंग जंहिंमें सोलर सिस्टम 2 ट्यूबवेल असांजा जेके आहिनि उहे कंप्लीटली सोलर सिस्टम ते हली रहिया आहिनि हिन वक़्तु, जेको बाग़नि खे ऐं इन्हनि खे असांजो पाणी प्रोवाइड थिए थो, जेका हिन वक़्तु तव्हां ॾिसंदव त हर तरफ़ तव्हांखे हिते ग्रीनरी ऐं सावक ई सावक नज़र ईंदी। अच्छा, तव्हां इहो ॿुधाइजो त हिते जेको पाकिस्तान पीपल्स पार्टी जो चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी ड्राई कोर ड्रिलिंग वारो जेको इफ़्तिताह कयो, 3 साल गुज़री विया आहिनि, उनजे लाइ अञा का बि रिपोर्ट न आई आहे, उन ते जेको कमु सुस्त रफ़्तारी सां हले थो उन लाइ छा चओ? इहे वक़्तु हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट हुयो ऐं उन ते स्टिल अञा ताईं कमु हले थो पियो, छो त की को 1 ॾींहं जी 2 ॾींहंनि जी ॻाल्हि न आहे। ड्राई कोर ड्रिलिंग हिकिड़ो वॾो प्रोजेक्ट हुयो। हिकिड़ो ड्राई कोर ड्रिलिंग जो इहो मतिलबु त बफर ज़ोन जेको आहे सो मोहन जे दड़े जो मालूम कजे, त उन लाइ मुख़्तलिफ़ ही जेका बि तव्हां मोहन जे दड़े जी चौधारी जेका बि तव्हां बाउंड्री ॾिसो था, इवन काफ़ी किलोमीटर ताईं परे बि वञी करे उतां ज़मीन जे अंदरां सैंपल्स वरिता विया, जेके सैंपल ते अॼुकल्ह अञा ताईं जेको आहे सो स्टडी सिंध यूनिवर्सिटीअ जे माहिरनि ऐं जेके ॿिया जेके असांजा फॉरेन स्कॉलर्स आहिनि, जेका असां कॉन्फ्रेंस थी उन में उन ते अञा स्टिल स्टडी उन ते हले थी, जीअं थींदी त उहो पब्लिश थी वेंदी सभिनी जे लाइ। अच्छा, मोहन जो दड़ो जेको आहे ईदुनि जे मोकल में बंदि कयो थो वञे, उन लाइ छा चवंदो? एक्चुअली छा आहे त ही का तफ़री गाह माण्हू जेके मतिलबु हिकिड़ो जेको चवंदा आहिनि त बाबा वञी जेको आहे तफ़री वठूं, ही तफ़री गाह बेसिकली न आहे, ही हिकिड़ो रिसर्च हिकिड़ी इंस्टीट्यूट आहे। तव्हां हिते रिसर्च माण्हू हिते पब्लिक में इहो ईद जे मौक़े में इहो थो थिए त काफ़ी माण्हू जेके अनअवेयर आहिनि, माण्हू भितियुनि ते था चढ़नि, के काफ़ी तादाद में माण्हू था अचनि। जो दड़ो क़दीमी तहज़ीब आहे ऐं हिते मौजूदु आहियूं, हितां जा कहिड़ा कहिड़ा मसइला आहिनि ऐं मोहन जे दड़े लाइ छा चवंदो? जी, ही मोहन जो दड़ो जो जेको मेन मसइलो आहे उहो पाणीअ जो आहे। पाणीअ जी हिते तमामु घणी खोट आहे। इन खां अलावा जेके हिनखे चोतरफ़ बंदि कयो वञे, जेके ईद खां आम ॾींहंनि में बि जेके डेज़ थियनि था, ॾींहं थियनि था, त उन्हनि में लताड़ जेका आहे उहा तमामु घणी थी थिए। ऐं ॿियो बिजलीअ जी बि हिते सहूलियत न आहे। तंहिंखां पोइ चौधी वारी ॿाहिरां जेके खुलियल बाउंड्री न आहे, उन जे करे जेके जानवर आहिनि, मेंहियूं थी वियूं या ॿिया जेके आहिनि उहे अची हिते लताड़ था कनि। त इहो सिंध सरकार खे सकाफ़त जे वज़ीर खे घुरिजे त उहो चौधी वारी ॾिनी वञे। असांखे एरिया मालूम करणी आहे त मोहन जे दड़े जी एरिया
फर्स्ट असांजी प्रायोरिटी एरिया है, सेकंड असांजी प्रायोरिटी आहे त असां जेकी ॿियूं असांजी तहज़ीबूं क्लेम थियूं कनि त मोहनजो दड़ो खां बि जीअं इंडिया वारा क्लेम था कनि या ॿिया आहिनि त असांजूं पुराणी साइड आहे, पर मोहनजो दड़ो असांजी तमामु घणी पुराणी साइड आहे। ऐं इवन हिन में जेको असां जेके ड्राइको ड्रिलिंग में असां हुयासीं शामिलु हुयासीं त मोहनजो दड़े जा तक़रीबन पंहिंजो 55 खां 50 ताणी असांजी डेप्थ में असांखे रियूंस मनसूबो पूरो थियल आहे, बसि हाणे होॾां रिपोर्ट जो इंतज़ारु अथनि। ॻाल्हि हले पई मोहन जे दड़े जी, जेको क़दीमी माॻ आहे मोहन जो दड़ो, ऐं असां हुते मौजूदु आहियूं। ऐं अवां ॾिसी रहिया आहियो त हीउ मुंहिंजे पोयां जेको मुजस्मो आहे इहो किंग जो मुजस्मो आहे। इहो बादशाह हुयो, जेको मोहन जे दड़े जो बादशाह हुयो, जंहिंजो हिकिड़ो मुजस्मो ठाहे हिते जेको आहे मोहन जे दड़े में लॻायो वियो आहे। हीउ मुजस्मो बि आम माण्हुनि जे लाइ या जेके मुख़्तलिफ़ दुनिया जे मुल्कनि मां माण्हू अचनि था उन्हनि जो मर्कज़ बणियल आहे। ऐं हीअ मोहन जे दड़े जी सूंहं आहे। जीअं ई मोहन जे दड़े में माण्हू अंदरि एंटर थिए थो त किंग जी जेकी हीअ मुजस्मो आहे माण्हू उहो ॾिसनि था, हिते अची सेल्फियूं कढाइनि था, तस्वीरूं कढाइनि था। ऐं उनखां पोइ मथे जॾहिं मोहन जे दड़े ते चढ़ी वञनि था स्टोपा ते त मुख़्तलिफ़ जेके दिलकश नज़ारा आहिनि मोहन जे दड़े जा उहे ॾिसनि था। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मोहन जो दड़ो जेको आहे उहे क़दीमी साल पुराणो आहे ऐं 700 एकड़ ते मुश्तमिल ज़मीन जेकी आहे उन जी एराज़ीअ ते मोहन जो दड़ो जेको आहे मुश्तमिल आहे। ऐं मोहन जे दड़े खे चौदीवारी जी ज़रूरत आहे त चौदीवारी ॾिनी वेंदी त जीअं मोहन जो दड़ो जेको महफ़ूज़ थी सघंदो। इन सां गॾु डांसिंग गर्ल जो बि मुजस्मो आहे। उन सां गॾु मोहन जो दड़ो में DK एरिया आहे, SD एरिया आहे ऐं मुख़्तलिफ़ जेके एरियायूं आहिनि उहे आहिनि। मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त ॿुध मज़हब जा माण्हू जेके आहे कंहिं दौर में हिते मोहन जे दड़े में रहंदा हुआ, जंहिंजी तारीख़ ॿुधाई वञे थी। ऐं उन सां गॾोगॾु मोहन जे दड़ो जे अंदरि जेके असांखे निशानियूं मिलनि थियूं, अंदरि पाणीअ जा खूह ठहियल आहिनि, पाणी जा तलाउ ठहियल आहिनि, नंढियूं नंढियूं सनड़ियूं घिटियूं ठहियल आहिनि। उहे तव्हां ॾिसी रहिया आहियो उन फुटेज जे ज़रिए त अंदरि सनड़ी घिटनि मां जेके उतां जा माण्हू रहंदा हुआ त उन्हनि मां गुज़र कंदा। ऐं तमामु घणियूं निशानियूं जेको आहिनि असांखे मोहन जे दड़े मां बि मिलनि थियूं। ख़ासि तौर ते म्यूज़ियम जे अंदरि जेके सामान पियल आहे जंहिंमां ठिकर जा थांव हथाया आहिनि, चीनी जा थांव हथाया आहिनि ऐं उन सां गॾोगॾु पथर जा थांव जेके आहिनि, ॾांद गाॾी जेको आहे उहो असांखे हथायो आहे। त इन हवाले सां इहो ॿुधायो पियो वञे त हितां जा माण्हू तमामु क़दीमी हुआ ऐं महिनती ऐं जेके आहिनि ख़ूबसूरत माण्हू जेके मोहन जे दड़ो में रहंदा ऐं उन्हनि जी जेकी रहणी करणी हुई उहा सादगी वारी हूंदी। त हीउ मोहन जो दड़ो हिकिड़ो तमामु असांजे सिंध जो उञाण आहे, दुनिया जो उञाण आहे। दुनिया जा जेके सभई माण्हू मोहन जो दड़ो ते अची ऐं तफ़रीह हासिल कनि था। सर, मोहन जो दड़ो असांजी हिकु 50,000 साल पुराणी तहज़ीब आहे ऐं जॾहिं हिन जी बजट आहे ऐं जेॾो हिन जो नालो आहे त मां सम्झां थो त शायदि हीअ जंहिं ॿिए कंहिं मुल्क में हुजे हा त हिन खे जेको आहे जड़ायो वञे हा शीशे में। असां हींअर बि सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयूं था त हिन खे क्लोज़ करे बिल्कुलु ऐं लताड़ खां बचायो वञे। ऐं हिन जहिड़ो ई हिकिड़ो नक्शो ॿाहिरि जेको चाइना अॻ में बि ऑफर बि करे चुकी आहे त असांखे तव्हां 5 जरेब खनि ज़मीन ॾियो त उन ते असां तव्हांखे अहिड़ो ई मोहन जो दड़ो ठाहे ॾियूं। ऐं उन हवाले सां जेको आहे त ओड़ो ई मोहन जो दड़ो ठाहे सहूलतूं सर असां हिते रिपोर्टिंग कंदा रहिया आहियूं त जेके बि माण्हू अचनि था उन्हनि जी तक़रीबन दांह रही आहे। हिकु त हिते पाणी न आहे जेको, ऐं ॿियो हिते बिजलीअ जी तमामु वॾी खोट आहे, बिजली न आहे। राति जे टाइम में हिते लॻंदी आहे त माना कुझु शहर ई न आहे, ऐं बिल्कुलु वीरान जंगल आहे। ऐं जेको मिठो पाणी जा जेको आहे हिते बोर वग़ैरह बि न आहिनि। जेके हिकु अधु आहिनि बि त उहे हितां खां परे आहे पाणी। जेके परे परे खां माण्हू अचनि था फैमिलियूं साण करे उन्हनि खे पाणी जी वॾी तकलीफ़ आहे। तव्हां पाण ॾिठो पाणी जी ॻाल्हि थिए पई त हिते जेके आहिनि ट्यूबवेल जेके लॻाया विया पाणी जे लाइ उहो बि असांखे नज़र नथा अचनि। ऐं पाणी जी थोरी तकलीफ़ आहे हिते, पीअण जो थधो पाणी बि न आहे। असां अॼु त मौजूदु आहियूं क़दीमी माॻ तहज़ीबी माॻ मोहन जो दड़ो में, जेके असांजे सिंध जो उञाण आहे, सिंध जी सुञाणप आहे, दुनिया जी सुञाणप आहे। किंग ऐं डांसिंग गर्ल जेके मोहन जे दड़ो जी सुञाणप आहिनि, जेके माण्हू हिते अची किंग ऐं डांसिंग गर्ल वटि सेल्फियूं कढाइनि था, फ़ोटू कढाइनि था। अहिड़ी सख़्तु गर्मी में बि DK एरिया ऐं ॿिया जेके मुख़्तलिफ़ एरिया आहिनि उते माण्हू अची घुमनि था ऐं मोहन जो दड़ो जेको ॾिसनि था। हीअ मुंहिंजे पोयां स्टोपा आहे जेको मां ॿुधाईंदो हलां त 10 रुपए जो जेको पुराणो नोट हो उन ते हिन स्टोपा जी जेकी आहे तस्वीर उहा उन ते नुमाया थियल हुई। उहे 10 रुपया हाणे बंदि थी चुका आहिनि। ऐं हीउ मोहन जो दड़ो दुनिया लेवल ते मशहूरु आहे। हिन जे मथे जॾहिं वञिजे थो त उन जे अंदरि असांखे खूह नज़र अचनि था, उन जे अंदरि सनियूं घिटियूं नज़र अचनि थियूं, मुख़्तलिफ़ आसार असांखे मिलनि था। उन मां इहो महसूसु थिए थो
त हितां मोहन जे दड़े जा जेके माण्हू आहिनि उहे क़दीमी तहज़ीब जा उञाण आहिनि ऐं उन्हनि जी रहणी कहणी तमामु बहितर हुई ऐं ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त सकाफ़त खातो वधीक लाड़काणे जे मोहन जे दड़े ते तवजो ॾेई पाणी जी पीअण जी सहूलियत ड्राई कोर ड्रिलिंग ऐं चोधी वारी मोहन जे दड़े खे जेकी आहे उहा ॾियारी वञे त जीअं ही वधीक जेको आहे क़दीमी तहज़ीब सेव थी सघे। तक़रीबन मूंखे 33 साल खनि हिते सर्विस थी वई आहे ऐं मां हिन सां बिल्कुलु पंहिंजी महिनत कंदा आहियूं एरिया में। ऐं ॿियो त मां नंढिड़ो जॾहिं हुयुमि सर त कची मिटीअ सां नंढड़ा रांदकड़ा वग़ैरह हर शइ ठाहींदासीं। जॾहिं म्यूज़ियम ते ॾिठुमि त होरिया मां हुनखे शौक़ु मूंखे वधी वियो। पोइ मां 20 सालनि खां वठी हाणे जेके बि असांजूं नवाज़रात आहिनि उहो मां पाण जे हथनि सां पाण रुप्लिका इहे शइ तयारु कंदो आहियां। ऐं ॿाहिरियां माण्हू अचनि था असिया उहे वठी बि वञनि था ॾिसनि बि था। पर जेकी असां वटि डांग सिंगर आहे उहा 6 फुट चवनि था, हिकिड़ा पार्कनि में लॻाइनि था, किथे चौंकनि ते लॻाइनि था त 5 फुट 6 फुट 6.5 फुट उहा बि असां तयारु कयूं था। डांग सिंगर थी, किंग प्रीस थियो या सीट्स वग़ैरह आहिनि। ऐं जेको असांखे मोहन जे दड़े गॾु असांखे व्हील मिलियो आहे उहा बैलगाॾी शुरूआति हुननि जी। पोइ असां हुननि जूं बैलगाॾियूं जेके आहिनि उहे बि तयारु कंदा आहियूं। हुननि जूं मूर्तियूं जेके आहिनि उहे बि माना तयारु कंदा आहियूं हिते मोहन जे दड़े में। सर केतिरा माण्हू ईंदा आहिनि हिते मोहन जे दड़ो में? सर मोहन जे दड़े में तक़रीबन 150 पब्लिक छाजो हाणे गर्मियूं आहिनि जेॾी महिल हाणे असां वटि सीज़न थींदी पोइ उन में माण्हुनि जो तइदादु घणो थी वेंदो तमामु। प्रोग्राम लाड़काणो टाइम में अव्हांखे ॾेखारियोसीं त क़दीमी माग मोहन जो दड़ो जेके हज़ारे साल पुराणी तहज़ीब आहे हिते मुख़्तलिफ़ जेको DK एरिया SD एरिया ऐं स्टोपा जेको उहो अव्हांखे ॾेखारियोसीं। हिते जेके माण्हू तफ़रीह करण जे लाइ अचनि पिया उन्हनि जूं ॻाल्हियूं अव्हांखे ॿुधायूंसीं। उन सां गॾोगॾु जेको आहे हितां जो क्यूरेटर जेको उन जूं ॻाल्हियूं अव्हां ॿुधियूं। हीअ अज़ीम तहज़ीब आहे। हिन जे चौधारी जेको आहे मोहन जो दड़ो खे चौधी वारी ॾियण जी ज़रूरत आहे। हिते पीअण जो जेको साफ़ु पाणी आहे उन जूं सहूलियतूं न आहिनि ऐं ख़ासि तौर ते हिते जेको ड्रेनेज जो निज़ाम आहे उहो बहितर न आहे, उनखे बहितर करण जी ज़रूरत आहे। हिते ख़ासि तौर ते दुनिया जा माण्हू या जेके मुख़्तलिफ़ हितां जा माण्हू घुमणु अचनि था उन्हनि जे लाइ स्टोप आहे, किंग ऐं डांसिंग गर्ल जेकी आहे ॾिसण जो मर्कज़ बणियल हूंदो आहे ऐं हिते माण्हू अची फ़ोटू बि कढंदा आहिनि, सेल्फियूं बि कढंदा आहिनि। हीअ असांजी तहज़ीब आहे, असांजी सुञाणप आहे। हिन जी हिफ़ाज़त करणु असां सभिनि जो फ़र्ज़ु आहे। ख़ासि तौर ते सकाफ़त खाते जे अंडर में अचे थो मोहन जो दड़ो। सकाफ़त खाते खे घुरिजे त मोहन जे दड़े जे बचाव जे लाइ जेके आहिनि वधीक जेको आहे क़दम खयां वञनि ऐं वधीक बजट हिन मोहन जे दड़ो ते इस्तेमालु कई वञे त जीअं मोहन जो दड़ो जेको आहे वधीक रहण खां बची सघे, वधीक लताड़ खां बची सघे ऐं जीअं असांजी हीअ क़दीमी तहज़ीब जेकी आहे मोहन जो दड़ो उहो महफ़ूज़ थी सघे। ईंदड़ हफ़्ते वरी कंहिं ॿिए प्रोग्राम सां गॾु थींदासीं। तेसीं ताईं ॾींदा इजाज़त। साथ सलामत, सिंध सलामत।